JUI मुसलसिल पोयनि 3 सालनि खां अमन अमान जे हवाले सां तहरीक में आहे ऐं रोड ते आहे। कराची खां कश्मीर ताईं JUI पहिरें फेज़ में 13 ॾींहंनि जो सिंध अमन मार्च कयो। ॿिए फेज़ में 6 ॾींहंनि जो सिंध अमन मार्च कयो। लखनि माण्हुनि खे कराची रेड ज़ोन में जमा कयो। सिखर में 2 दफ़ा क़बाइली अमन जरगा कया ऐं हालात मखदूश एतिरा सखर ऐं लाड़काने डिवीज़न में त इलाइक़ा नोगो एरिया बणिजी विया आहिनि ऐं अॼु हालत इहा आहे त माण्हुनि जी जान माल इज़त ऐं आबरू महफ़ूज़ न आहे। असांजे प्रेशर जे दबाव में असांजे मुज़ाहिरनि धरणनि रेड ज़ोन जे अंदरि मिलियनि मार्चनि ऐं अमन काफ़िलनि जे दबावनि में हुकूमत धाड़ेलनि सां मुज़ाकरात कया, हथियार ख़रीद कया। ख़रीद करण खां पोइ उन्हनि खे रेड कारपेट ते वार्म वेलकम कयो ऐं उन्हनि जा हथियार फिटा कराया। मां सम्झां थो त हथियार फिटे करण जे अमल खे JUI वेलकम करे थी, लेकिन तरीक़ेकार ते मूंखे एतिराज़ु आहे। जॾहिं हुकूमत धाड़ेलनि जे साम्हूं बेबस हूंदी ऐं हुकूमत धाड़ेलनि खां हथियार फिटी कराइण जे लाइ डीलिंगूं कंदी ऐं हिकु हथियार 5,000 खां 50,000 खां 5 लखनि ताईं रेट ॾेई करे ख़रीद कंदी त सुभाणे हुकूमती कहिड़ी रिट रहंदी।